नाज़रीन, कलंदर लाल शहबाज जी दरगाह कोरोना वायरस सबब ॿिनि महीननि खां बंदि आहे, जंहिं सबब कारोबारी सरगर्मियूं ठप थी वयूं आहिनि। उन हवाले सां ॾिसूं था के बुर्दी जी ही रिपोर्ट। कोरोना जे वबाई बीमारी सबब सॼी सिंध जूं दरगाहूं बंदि आहिनि। सिंध जो ऐं दुनिया जो अज़ीम बुज़ुर्ग हस्ती सूफ़ी बुज़ुर्ग हज़रत कलंदर लाल शहबाज जो दरगाह बि 2 महीननि खां बंदि पियल आहे। ऐं दरगाह बंदि हुजण जे करे हिते सेवण जा दुकानदार, रेस्ट हाउस वारा ऐं जेके ॿिए हिते फ़क़ीर जेके गुज़र सफ़र कंदा उहे सख़्तु परेशान आहिनि। रोज़गार जो तबिको सिर्फ़ु कलंदर लाल शहबाज जे पांधियुनि ते हूंदो आहे। उन्हनि जो अचो त उन दुकानदार ऐं शहरनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त दरगाह जे बंदि हुजण जे लाइ उहे छा था ॻाल्हाइनि। सरकारी राय कान जेको रोज़गार आहे उहो दरगाह जे वापसि आहे, दरगाह जी तरफ़ सां असांजी रोज़ी आहे। ऐं हीउ कारोबार जेको बि आहे दरगाह जे हिसाब सां असांजो 30-30 हज़ार रुपया ग़रीबनि जो किरायो आहे, दुकानदारनि जो सभिनीनि जो, कंहिंजो 30 आहे, कंहिंजो 50 आहे। हींअर असां उहो कोन था कढी सघूं। हींअर माना ईअं सम्झो त पाण खे साण लाइ तयारु आहियूं। घर 800,000 घर जो ख़र्चो आहे। असां सख़्तु परेशानी मुंहुं ॾेई रहिया आहियूं त असां पंहिंजी रोज़ी किथां करे सघंदासीं। तव्हां दरगाह हालत ॾिसंदो 2 महीना थी विया आहिनि, हिते दरगाह खोलण को तयारु न आहे। SOP अमल करे त दरगाह खोली वञे। हेॾा जलसा जुलूस थींदा, उते किरोना आहे कोन, रश लॻी पई, किरोना आहे कोन, मार्केटूं खुली पियूं आहिनि, हैदराबाद करे सभु खुलिया पिया आहिनि, किथे बि किरोना कोन्हे का सवाइ दरगाहनि जे। अगरि दरगाह ही त असांजा दर आहिनि दुआनि जा, दुआ जेसीं दर न खुलंदा तेसीं त मुल्क न हली सघंदो। हिन में असांजो महिरबानी के SOP ते दरवाज़ो खोलियो वञे। हूअं जेके बि परदेसी आहे पाकिस्तान जी कुंड कुड़छ मां माना ज़ियारत जे लाइ ईंदा हुआ, हिते दुआउनि जे लाइ ईंदा हुआ, शफ़ा लाइ ईंदा हुआ। हाणे दरगाह बंदि आहे त हिते को माण्हू कोन थो अचे। असांजो जेको गुज़र सफ़र ते वॾो माना असरु पियो आहे ऐं वॾो फ़र्क़ु आहे। असां जेको सिंध जे वज़ीर आला खे उनखे असां गुज़ारिश कंदासीं जीअं दरगाह खोलीनि, असांजो जीअं गुज़र सफ़र जो सिलसिलो जारी थिए। ॾाढा सख़्तु परेशान आहियूं। इन बादशाह जी दरगाह सां ॿियो कुझु ई कोन्हे को वसीलो। ज़ाहिरी न अचनि था, ॾाढा परेशान थियनि था। असांजो वसीलो इहो ई आहे, दरगाह ई आहे बसि। शफ़ा जो दर आहे, निमाज़ूं था पढ़नि, हिते क़ुर था पढ़नि। असांजो ॾाढो बिल्कुलु सख़्तु परेशान आहियूं। सही बसि असां चवंदा आहियूं बसि असांजो लाल साईं जो दरवाज़ो खुले, बसि परेशान आहियूं ॾाढो। अमीन सोलंकी सां गॾु के बुर्दी, बहिरां TV 7।